दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा। साथी अॼु पाण ॻाल्हायूं था त गैरत छा आहे। गैरत जा घणा पासा थींदा आहिनि। मिसाल हिकिड़ी शख़्सी गैरत थींदी आहे, माना हिकिड़े माण्हू जी। ॿी ख़ानदानी गैरत थींदी आहे त हे मुंहिंजे ख़ानदान ते मूंखे गैरत अचे। टी ज़ाती गैरत थींदी आहे जेका माण्हू खे पंहिंजी ज़ात ते अचे। चौथी क़ौमी गैरत थींदी आहे जेका सॼी मुकमिल क़ौम ते अचे। पंजी इंसानियत वारी गैरत थींदी आहे जेका पूरे आल में इंसाननि जी गॾियल गैरत हूंदी आहे। सही कहिड़ी आहे? गैरत हुअणु खपे माण्हू खे, आहे छा? टे सवालनि जन ते ॻाल्हायूं था। सभ खां पहिरीं त हुअणु खपे लाज़िम आहे छा? जज़्बो आहे, जुनून आहे, ख़ुदि ख़्यालनि ते ॻाल्हियूं वेठल आहिनि। मिसाल असांजे इलाइक़े जो माण्हू, असांजी सिंध जो पोयों माण्हू जेको ॿराड़नि में रहे थो, उहो पंहिंजी जॻह जे लाइ माण्हू मारे सघे थो। गैरत ईंदसि मुंहिंजी जॻह ते कब्ज़ो कयो अथई। आवांदो पाणी जो भॻुसि, गैरत ईंदसि त मुंहिंजी पाणी जो आवांदो भॻो अथई। पंहिंजी मेंह काए वियुसि, केरु घर मां ॿकरी काए वियुसि, गैरत ईंदसि त मुंहिंजी मेंह काए वियो आहे। घर जे भरिसां केरु टपियुसि, गैरत ईंदसि त मुंहिंजे घर जे भरिसां केरु टपियो आहे। इहा गैरत आहे शख़्सी, इहा गैरत आहे ज़ाती, जेका पंहिंजी ज़ात, पंहिंजे शख़्स, पंहिंजे इलाइक़े जे लाइ आहे। उहो साॻियो माण्हू जेको आवांदे ते गैरत ईंदसि, विढ़ंदो, झेड़ा कंदो, माण्हू मारींदो, केस दाख़िल कराईंदो, दरिया खसिजी वञे, उन माण्हू खे चइजे त दरिया मथां डेम था ठहनि, दरिया सुकी वियो आहे, सॼी क़ौम तबाह थी वेंदी, तो वटि पाणी न ईंदो त तूं आवांदे ते कीअं विढ़ंदे? त उहा गैरत न ईंदसि। उहा गैरत आहे क़ौमी। उन साॻी माण्हूअ जी ॻऊं या मेंह चोरी थी वेंदी त गैरत ईंदसि, विढ़ंदो, झेड़ा कंदो, केस दाख़िल कराईंदो, फ़रियादूं कंदो। उन साॻे खां पुछिजे त हीअ सॼी सिंध चोरियूं कई था वञनि, फुरियूं था वञनि, जबल, कोयलो, सोन, गैस, इन ते गैरत न ईंदसि, छो जो इहा क़ौमी गैरत आहे। उन साॻे ई माण्हू जो दुकान ते केरु कब्ज़ो कंदुसि, जॻह ते केरु कब्ज़ो कंदुसि त झेड़ा कंदो। असां वटि आम चवणी हूंदी आहे, वञनि ऐं सरनि ते, बनियुनि ते सिंधी माण्हू सिर ॾींदा आहिनि उन ज़मीन जे वेसूए ते। हाणे मूं वटि हिकिड़े साथी लिस्ट मोकिली आहे त लख ऐं एकड़ ॿेले खाते जी ज़मीन सिंध जे MP MNA जे नालनि ते आहे। उहे आबाद करे हाणे खणंदा आहिनि, उन ते असांखे गैरत न ईंदी। हाणे जेका शख़्सी गैरत आहे, जेका पंहिंजे लाइ आहे, पंहिंजी अना लाइ आहे, पंहिंजी वॾाई लाइ आहे, पंहिंजी शख़्सियत बचाइण लाइ आहे, इहा गैरत नुक़सानकार आहे। इहा गैरत ई नाहे, मफ़ाद आहे। मुंहिंजी ज़ात खे नुक़सान ईंदो, मफ़ाद आहे। मुंहिंजी मिल्कियत खे नुक़सान ईंदो, मफ़ाद आहे। इन ते चिड़ लॻंदी, इन ख़िलाफ़ अमल में अचिबो, क़ौमी गैरत ॾे न अचिबो। जेका क़ौम, वतन, लख ऐं इंसान बचाए सघे, उन गैरत ॾे न अचिबो। हाणे इहो माण्हू पंहिंजो पाण नथो अचे, ख़ुदि गैरत असां वटि जेका तबक़नि में विराई वई आहे, इहो हुकुमरान लाहींदा आहिनि। हिकिड़े दौर में अॻे चयो वेंदो त माण्हुनि खे बाबा किताब न पढ़ायो, माण्हू चरिया थी वेंदा। चयो वेंदो त जेको भाई फलाणो घणा किताब पढ़ी आहे, ॾिसो न त चरियो थी वियो आहे। माना माण्हुनि खे चयो वेंदो त माण्हू पढ़ियो लिखियो न थिए, इल्मु न हुजे माण्हू वटि। उहो साॻियो माण्हू, उहो जेको अंदरूनी सिंध में माण्हू रहे थो, जंहिंखे पाणी जे आवाज़ ते, मेंह ते, ज़मीन ते, इन्हनि शख़्सनि ते पंहिंजो पाण ते गैरत अचे थी। असांजो हिकिड़ो पढ़ियो लिखियो नौजवान उहो चवंदो आहे त जेके कारोकारी नाले ते, गैरत नाले ते सिंध में क़त्ल था थियनि, अॼु खां 3 सदियूं पोइ जे इहे माण्हू जेके मरनि था, जेके माण्हू मारनि था, उन्हनि जा लाश रखो, अॼु खां 3 खां 5 सदियूं पोइ जेके इंसान सिंध में ईंदा, उन्हनि लाइ इहा निशानी जो त सिंध में हिकिड़ी गैरत नाले ते बीमारी लॻी, जंहिंमें अहिड़े क़िस्म जा माण्हू पैदा थींदा। पर उहा शख़्सी गैरत, जेका इज्तिमाही गैरत आहे, जेका इलाइक़े जी गैरत आहे, जेका सिंध सॼी जी गैरत आहे, उहा असां सभिनी माण्हुनि जी गॾियल गैरत आहे। इहा हुअणु खपे। जेकॾहिं असां सिंध जे सभिनी माण्हुनि जी उहा गॾियल गैरत गॾिजी पवे त सिंध जा हड़ मसइला पाण हल करे सघूं था। हक़ मौजूद जीअं सिंध असांजे वीडियो वणे असांजे यूट्यूब चैनल अरॾो तरादी सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन जे बटन दॿाइजो, अॻिली वीडियो नोटिफिकेशन तव्हां ते पहुचाए सघूं।